नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं राणीपुर में खबर ॾींदा हलूं त राणीपुर में पाकिस्तान पीपलज़पार्टी शहीद भुट्टो ज़िले खैरपुर पारां पाकिस्तान पीपलज़पार्टी शहीद भुट्टो के चेयरमैन غنوا भुट्टो जी 58 सालगिरह मल्हाई वई। सालगिरह तकरीब में लाला ज़मीर सोलंकी, मोहम्मद हसन चाचड़, नसीर सोलंकी, डॉक्टर साइद चन्नो, अजीजुल्लाह राजपर समेत वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। सालगिरह जो केक काटियो वियो। غنوا भुट्टो जी वॾी जमात जे लाइ दुआऊं घुरियूं हुई। सालगिरह तकरीब खे ख़िताब कंदे अॻवान चयो आहे त पाकिस्तान पीपलज़पार्टी शहीद भुट्टो जे चेयरमैन غنوا भुट्टो जमहूरियत ऐं आवाम जे हक़नि जे लाइ जदोजहद कई। हिन चयो त धारियुनि खे गैर क़ानूनी डोमिसाइल ठाराए ॾियण ऐं उन्हनि खे नौकरियूं ॾियण सां सिंध जी आवाम जे हक़ तलफ़ी थी रही है, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। पाकिस्तान पीपलज़पार्टी शहीद भुट्टो इन हवाले सां भरपूर एहतजाज कंदी ऐं सिंध जे हक़नि ते धाड़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।